बाबा साईं भला या छोकरी कदे पई मोटदी है? चलो या छोरी मोटंदी कान, या छोरी मरंदी या छोरी। छा चयो? या मरंदी? बाबा साईं इहो त वॾा पाप है। पाप हुजे या सवाब, तू उनखे छॾ। तू पंहिंजे कम खे संभाल, कम खे। सॼो ज़मीन जो कम रोले छॾियो अथई। हाणे जेकॾहिं ज़मीन जो कम न थियल हूंदो त खल पुठी त लाहे छॾींदो मैं। बाबा साईं अॼु ॾींहुं कण पिछे ज़मीन को असली में शीशा बना छोड़े था। शीशा इहो तो ताना ढोलू दा वाइता है। सिर्फ तो ता नाराज न थी वो बस। खैर हुजे बाबला। यो ॾिसां पई त इहे दरनि ऐं दरनि जा रंग इहे पुराणा सी लही त कोन पिया आहिनि। खैरा ॾिसबो अखियुनि सां आहे ऐं तूं दरनि सां कन लायूं बीठी आहीं। बोलियो आ बाबला, कन न, मां अखियुनि सां पई हीअं ॾिसां चिताए। मां भुलियो आं? हाओ बाबला हाओ, तुंहिंजी नज़र कमज़ोर थी वई आहे। हाणे मुंहिंजी नज़र बि कमज़ोर थी वई? हाओ बाबला, हाणे जे वञे न शहर त पहिरीं फुर्सत में वञी नज़र जो चश्मो वठ। चश्मो वठण लाज़मी आहे? खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला। मुंहिंजे कननि वारे पासे खे अखियुनि वारो पासो थो सम्झे, मुंहिंजे अखियुनि वारे पासे खे कननि वारो पासो थो सम्झे पियो। हाणे अलाह पियो खैर करे, ईअं न थिए बाबला जो सकीना खे खैरा सम्झे, खैरा खे सकीना सम्झे। भाई हाणे मुंहिंजी नज़र एतिरी बि कमज़ोर न आहे बाबला। तुंहिंजे नज़र जी त मूंखे हींअर ई ख़बर पइजी वई। मूंखे त ख़ौफ आहे त तव्हां कॾहिं ने जन्नत खे न मुंहिंजी धीउ सुहिणी सम्झी भाकुरे पइजी वञो। पोइ बाबला इहो कलूर मां पंहिंजे अखियुनि सां किथे थी ॾिसी सघां? न भाई मुंहिंजी नज़र हाणे एतिरी बि कमज़ोर न आहे। तूं वाकई दर खे अखियुनि सां ॾिठो पए। मां त मिड़े इहो मज़ाक पे कई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, हाणे पूरी पक थी वई त हिन जी नज़र बि जवाब ॾेई वई आहे। बहादुर खान रुस्तम खान सां पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइणो आहे, इन करे साइड वारे कमरे में विहूं था। न खान तव्हां हिते ई वेही कचहरी कयो, मां वञी आराम थो कयां। बहादुर खान बाबा तव्हां हिते ई वेठा रहो, तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी। वेहंदुसि त अञा बि तकलीफ़ ईंदी। मां वञी आराम थो कयां, तव्हां मज़े सां वेही कचहरी कयो। जहिड़े वक़्त बि दिलि चवे तव्हां बि वञी आराम कजो। हाणे हाल अहवाल ॾियो रुस्तम खान। खान पैसा त असां मुकमल खणी आया आहियूं, पर यार वरी बि सोच, जेकॾहिं तोखे पैसनि जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि पैसनि जे करे तूं ज़मीन विकिणी पियो त असां तुंहिंजी मदद करण लाइ तयार आहियूं। पैसनि जी ज़रूरत त आहे रुस्तम खान, पर हाणे इन ज़मीन ते कॾहिं बि वेही कोन सघंदुसि। बाबा साईं असां ज़मीन जी लालच में पैसा खणी न आहियूं आया, पर तव्हांजी मदद लाइ आंदा आहिनि। इहो रमू तव्हांजो कुर्ब आहे, पर मूंखे ज़मीन हर हाल में विकिणणी आहे। खान असां पूरा 13 लख खणी आया आहियूं। जेकॾहिं तव्हां चओ त तव्हांजी ज़बान मथां मूंखे एतबार आहे, पर मुंहिंजे ज़मीन जा कागज़ मुंहिंजे दोस्त वटि पयल आहिनि, जंहिंखे रमू सुञाणे। बाबा साईं मुस्तफ़ा वटि पयल आहिनि न? हा, मां उन खे फोन करे थो छॾियां, हू कागज़ तव्हांजे हवाले करे छॾींदो। ऐं हा, जॾहिं बि तव्हांखे सही जी ज़रूरत पवे त मूंखे फोन करे ॿुधाए छॾिजो, त मां जिते बि हूंदुसि तव्हांखे चई छॾींदुसि त उते हलिया अचिजो। एतिरी जल्दी बि असांखे कोन्हे। जेकॾहिं सौदो थी वियो आहे त तव्हांजी ज़बान मथां बि असांखे एतबार आहे। ज़बान थी वई रुस्तम खान, ज़मीन जे 5 एकड़नि जे करे मां फिरंदुसि कोन। हा न, त पोइ इहा ज़मीन अॼु खां पोइ असांजी थी।
हाणे असां हुनखे आबाद कयूं या गैर आबाद, असां जॾहिं बि चाहियूं पंहिंजी ज़मीन खे पाण आबाद कंदासीं। मूं सौदो करे छॾियो, हाणे ज़मीन तव्हां आबाद कयो या कंहिं चोर खे ॾेई छॾियो, मूंखे को बि एतिराज़ न रहंदो। ठीकु आहे न, त पोइ असांखे इजाज़त आहे, हिते ई रही पवां। न खाना संगत इंतज़ार में आहे, उते पहुचणो आहे। ठीकु आहे, पोइ सभु सां बाबा साईं, इन डीएसपी के हाणे ज़रे जी बि डर न ॾियो। चई आयो आहियां निसार खान खे, हू घणो करे मिली बि आयो अथसि। मिली अचण खां पोइ हवालु ॾिनो अथसि त कां अञा न ॻाल्हायो अथसि। तव्हां ई पुछी वठोसि, जेकॾहिं उन बहादुर खान खे पेर ते आंदो आहे त ठीकु, न त उन जो पिलो असांखे ई करणो पवंदो, असांखे ई। जेकॾहिं हिते ई वेठा रहियासीं न त माण्हू असांजे घर में घिरी असांजी इज़त मथां थुक हणंदा। हा मूसा खान, छा थियो निसार खान? सिर्फ़ अॼोको ॾींहुं सब्र कयो, सुभाणे छोकिरी मुंहिंजे हवाले कंदा। न निसार खान न, छोकिरी तव्हांजे हवाले न, असांजे हवाले कई वञे, असांजे हवाले। बहादुर खान मूंखां वाइदो वरितो आहे त छोकिरी खे कोर्ट में पेश कयो वेंदो। न निसार खान न, कोर्ट में कॾहिं पेश न कयो हुनखे। मूसा खान, मां मजबूर आहियां। जेकॾहिं तव्हां मजबूर आहियो त पोइ ते हटी वञो, हटी वञो। हाणे असां ॼाणो त असांजो कमु। कानून जो मुहाफ़िज़ हुअण नाते सां खून ख़राबो नथो चाहियां। जेकॾहिं खून ख़राबो नथो चाहीं निसार खान, त पोइ छोकिरी हर हाल में असांजे हवाले थियणु घुर्जे। कोर्ट ताईं बहादुर खान असां सां गॾु हलंदो। बस निसार खान, बस। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां, मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। बहादुर खान खे केरु रोकींदो? कोर्ट जे ॿाहिरां मां पंहिंजे हमराहनि जी दीवार खड़ी करे छॾींदुसि। भले पोइ उन्हनि जे लाशनि तां लॻी कोर्ट पहुचजो। कुझु सम्झण जी कोशिश कयो मूसा खान, कुझु सम्झण जी कोशिश कयो। मां सभु कुझु सम्झी वियो आहियां निसार खान, मां सभु कुझु सम्झी वियो आहियां। बसि मूंखे एतिरो ॿुधायो त तव्हां छोरी खे कॾहिं था कोर्ट में पेश कयो? सुभाणे। मूसा खान, मूसा खान, हेलो मूसा खान। और अच्छा सोचो था बाबा साईं। कमाल खान, हाणे कहिड़ो सोचणा बाबा? पाणी सिर खां मथे चढ़ी वियो। हाणे जेतिरा बि हमला थी सघे, जेतिरा बि हमला थी सघे, उनखे गॾु करे सॼी संगत को भी हमरा पाण सां साण करे बहादुर खान जे ॻोठ जो घेरो करणो आहे। अहिड़ी दीवार करणी आहे पंहिंजे माण्हुनि जी, ख़बर पए बहादुर खान खे बि त हवेली जे दंगनि खे कीअं पनाह ॾिनी पियो, कीअं पनाह ॾिनी पियो, कीअं पनाह। इब्राहिम ऐं नजीब उन तरफ़ आहिनि,
बाक़ी हितां सां कुझु हमरा वठी निकिरूं था। कमाल खान दिलावर खान हाकिम खान खे बि चई छॾ त उहे पंहिंजे हमराह सां पहुची वञनि। हाकिम खान खे चई थो छॾियां त हू पंहिंजे हमराहन ऐं उठण सां गॾु पहुची वञनि। अरे जनी मार पवई खड़ी खम धूड़ त बंद कर साहब को मुझे पियो बल्ले बल्ले हां हाने साह तो मुझे आई माई आई तो के को शर्म ही कोने हां बड़ी छा हवेली में रही है पंहिंजी असलियत विसारे चली हाने सही धूड़ मिट्टी सफा वणे ही न थियो हां शाबाश करा दसरे दे खैर हो जड़ी जनी मां असली खानदानी है असली हां पहाड़ माई किस्मत है बिता ते खणी किस्मत ठोकरूं खारायूं अरे इहा गाल उन्हें सा कर जिखे तुझी खबर ना हो जे अरे तुझी असलियत मुके चंगी तरह खबर ठायो हाने ठायो जनी छड खणी ने किसे के माई हाने हेडे अचो मुझे भर में वेहो तका तो सा गाल बोल कया गाल कर अरे दिस चनते चरी हार पाण भी केडो भी खड़ी जिद हुजे पो भी माई थोरो घणो पाण में लिछ में त गंढ चऊं थियूं ना हां पाण में वरी केड़ी रत जी लिछ है ऐ तू अल्लाह किथे जी भला ही मुखे केड़ी खबर अड़ी जन्नत भली खणी लिछ में न हुजो पर तू इहो त सोच न जदे खां मुजी शादी थी आई त तुझे ही पाड़े में रहस तो साई मुजी घड़ घुराई अड़ी माई वरी जे गोठ छडियो से कभी गड लड पलाण कई से को जुदा थियूं से हाने छड गुजरी के याद न कर आ तू इहो बुधाए तू त छो आई अड़ी जन्नत खैरा जे सिर दे खैर हुजे माई हे गालियो इन्हे करे थी पई वर जाया माई त इहा डायण जेका सकीना है न पर भी इन्हे को वधी का मां तो साथी लगा पई हल मन्यम त तू मुजी पेट जाई हाने मकसद जी गाल कंदी है मां तोखे इहो चवण आई है त इन्हे डायण सकीना जे चवण में लगी कदे भी मुझे न्याणन के बदनाम करण जी कोशिश न कजाए हरी जन्नत केतरन दीहन खां पो त दिसे थी पई सोणीअ खे वनी के सुख मिलिया आहिनि इएं न थे जो तुंहिंजे मुंहिंजे ज़िद ते अचे हुन न्याणीअ खां इहो सभु कुझु खसिजी वञे माई हाणे जो तूं मूंसां ज़िद में आहे न त जेतिरियूं वणनी तेतिरियूं जन्नत मुंहिंजे लाइ कढां खोट मां तोखे कुझु बि कोन चवंदसि कुझु बि न चवंदीमांइ बाक़ी जे जन्नत तुंहिंजे सिर जे करे जे मुंहिंजे न्याणनि जे मथां खां मुसीबत आई न त पोइ यादि रखजांइ घर वेठे अचे पाकीअ सां मथो कूड़े वेंदी सां न त ॿुधाए थी छॾियईं चनी मुंहिंजे न्याणनि खां पासो कर हा जे पंहिंजी चङाई सोचे न त मुंहिंजे ॻाल्हि ते गौर कजांइ खुदा खैर करे उन रात जी शरारत में जी कॾहिं माई सकीना कुछ कयो हूंदो न त ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी ऐं जे ॻाल्हि ज़ाहिर थी पई त ही निभागी खैरा मूंखे त ज़हर जो प्यालो प्यारण में देर ई न कंदी। हाकिम खान बाबा मूसा खान वारनि अञा को इतला न ॾिनो अदारा पोइ तव्हां ई फोन करे पुछी वठोसि जे मूसा खान जे दिल में गैर न हूंदो त फोन करे पाण ई ॿुधाईंदो ऐं जे मदद जे लाइ घुराई त पोइ तव्हां हलिया वञो मां महमूद असद खे साण करे वेंदुसि पर तव्हां वॾा हो तव्हांजो हलणु लाज़मी थींदो कमाल खान हुयो ऐं चए पियो त जेतिरा माण्हू तव्हां खां थी सघनि हींअर जो हींअर तव्हां पहुची वञो हिन वक़्तु महमूद असद मौजूद आहिनि असां त तव्हांजे लाइ सिर बि हाज़िर कंदासीं पर मूसा खान लाइ महमूद हिन वक़्तु तव्हांखे असांजी सिर्फ़ इज़त खे ई ॾिसणो पवंदो बेसर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त असां हाज़िर आहियूं बाबा ॿिया माण्हू किथां घुराईंदे रुस्तम खान खे चवां हा पर मूसा खान जे करे उहो विच में न ईंदो अदारा सिर्फ़ बंदूकनि वारा माण्हू न घुरिजनि जेकॾहिं ॻोठ वारा गॾिजी पिया त बहादुर खान जे मथां असर वधंदो त पोइ ठीकु आहे ढोलूअ खे चओ त शौकू गुलाम कादिर ऐं ॻोठ जे कोई ॿियो हमराह उते अचनि ठीकु आहे यादा वॾा तव्हां इहा आराम कयो असां निकिरूं था जेकॾहिं तव्हांजी ज़रूरत पई त
तो तव्हांखे अचणो पवंदो। ठीकु आहे। जी बाबा साईं, हाकिम खान के चयो अथम वो पंहिंजे माण्हू वटि पहुचंदो। इब्राहिम नजीब खे चई छॾ त उतां ई पंहिंजा हमराह कुझु दोस्त हथ कनि। तव्हां तयार थी वठो। हाकिम खान जीअं माण्हू वटि हिते पहुचंदो त असां हितां निकिरंदासीं। सिज उभरण सां ई हली बहादुर खान जे ॻोठ ॿारियां घड़ो चढ़ियूं था। पोइ ॾिसूं था त इहो बहादुर खान कीअं थो उन्हनि खे कोरट वठी वञे। पंहिंजी ज़िद जी ख़ातिर केतिरो नुक़सान कंदव ऐं अञा घणनि जा सिर खणंदव। अमा, इहे जेके बि खून थिया आहिनि या पोइ थींदा, इहे सभु तव्हांजे खाते में आहिनि। जेकॾहिं मायरा खे इहो कदम खणण खां पहिरियों ई तूं रोके छॾी हा या पोइ असांखे ॿुधाई हा त मुंहिंजी भेण मुंहिंजो कारो मुंहुं करण लाइ पंहिंजे हथ में तओ खयूं थी हुते, त पोइ असां उहे हथ वढे छॾियूं हा। पर हाणे असां पंहिंजी इज़त मथां लॻल दाग खे धोइण लाइ इन छोरीअ जो सिर वढे छॾींदासीं। सिर त छोरी जो लहंदो, हर हाल में रहंदो। तुंहिंजूं तस्बीहूं पढ़ण हाणे इहो कमु कोन कंदियूं। जेतिरा सॻा सुरड़ांदी सोर सॻा बहादुर खान जहिड़ा ॿिया बि तुंहिंजी मायरा खे मौत खां बचाए नथा सघनि बचाए। हिकु पराओ माण्हू बचाइण जी कोशिश करे थो ऐं पंहिंजा सिर खणण जे कढाइनि। बस समा बस, किथे ईअं न थिए जो मां जज़्बात में अची करे मां जो अदब बि विसारे वियां। तंहिं करे बस। फैसलो करिए। फैसलो वरी कहिड़ो मायरा, मां सिर्फ तोखे पाण खे बचाइण जे चक्कर में आहियां। वरी बि कुझु त ॻाल्हाया हूंदो। चरी सुबुह जो पुलिस बि ईंदी ऐं बहादुर खान जा माण्हू हूंदा। कोर्ट में बयान थी वेंदो, पोइ तूं ऐं मां आज़ाद आहियूं। ऐं हा, पैसा बची विया आहिनि। पोइ ही शहर छॾे हमेशा लाइ हितां निकिरी हलिया हलंदासीं। हा न, एतिरो आसानी सां बाबा हार कोन मञंदो। कोर्ट ताईं पहुचण लाइ हू वॾियूं रंडूं विझंदो। बस तूं दुआ कर मारा त सभु रंडकूं टोड़े हली कोर्ट पहुचंदासीं। पोइ जज जे अॻियां बयान ॾेई बाक़ी ज़िंदगी आराम जी गुज़ारींदासीं। हा, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ पंहिंजे ख़्यालनि में जेको घर ठाहियो आहे उहो घर मूंखे वठी ॾियो। कुछ भी तो
ख्वाब पूरा थींदा ऐं मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारींदसि। माया, मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजे ख्वाबनि खे सांभिया जो रूप ॾियण लाइ मां पंहिंजे रत जो आख़िरी कतरो बि तुंहिंजे हवाले कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तुंहिंजे ख्वाबनि खे सांभिया जो रूप ज़रूर ॾींदुसि, ज़रूर।